सर्तियूं मूसी हले सा जाजीअ मिठो न करे। पाणी नाहे पंधु घणो रुगी राव रुञ मता का मरे वञ ॾिए पारा तो पुनो के। हक़ मौजूद दोस्तों, मां यहाँ मां जो ख़ादिम अली ज़ाहिद। दोस्तों, सिंध में इल्म ऐं अदब जे हवाले सां खोड़ सारा दोस्त आहिनि जेके पंहिंजे पंहिंजे प्लेटफॉर्म ते सिंधी अदब जी ख़िदमत करे रहिया आहिनि। आउं नाचीज़ पिण अहिड़ो हिकु नंढड़ो इरादो खणी अव्हां जे अॻियां हाज़िर थियो आहियां। मूं हिकिड़ो यूट्यूब चैनल ठाहियो आहे जंहिंजो उनवान रखियो आहे इंडस लिटरेचर फोरम। इहो न सिर्फ़ु हिकिड़ो यूट्यूब चैनल आहे पर इहो हिकिड़ो प्लेटफॉर्म आहे जंहिं तां अॻिते हली असांजो इरादो आहे त खोड़ सारा अदबी कम कया वेंदा। उन सां गॾु इन चैनल ते जेको मुंहिंजो इरादो आहे उहो इहो आहे त पंहिंजी शाइरी सां गॾु माफ़ कजो, सिंध जे मुख़्तलिफ़ क्लासिकल तोड़े जदीद शाइरनि जी शाइरी पिणु रिकॉर्ड करे अव्हां जे अॻियां पेश कंदुसि, जंहिंमें रोज़ जी बुनियाद ते कंहिं न कंहिं शाइर जी शाइरी अव्हां सां वंड कबी। उन लाइ दोस्तनि खे इहो अर्ज़ु कंदुसि त मुंहिंजे व्हाट्सएप नंबर ते पंहिंजी शाइरी ऐं मुख़्तसिर तारुफ़ मूं ॾांहुं मोकिलिनि ऐं पंहिंजी शाइरी जा घटि में घटि 5 इस्म मोकिलिनि त जीअं मूंखे चूंड में आसानी थिए ऐं मुख़्तसिर तारुफ़ हुजे जेको मां तहत लफ़्ज़ रिकॉर्ड करे पंहिंजे यूट्यूब चैनल ते अपलोड कंदुसि, अव्हां सां वंड कंदुसि। उन खां अलावा इहो बि इरादो आहे त महीने में हिकिड़ो भेरो कंहिं बि पंहिंजे अदीब, दानिश्वर, लेखक, शाइर जो इंटरव्यू रिकॉर्ड करे अव्हां सां वंड कजे। उन खां अलावा महीने में हिकिड़ो भेरो कंहिं बि सिंध जे तारीख़ी माॻ ते हिकिड़ो तफ़सीली व्लॉग अव्हां सां वंड कयो वेंदो। उन खां अलावा जेका ॿी अहम शइ आहे उहा इहा आहे त जेके बि किताब अचनि पिया, नवां किताब मार्केट में अचनि पिया, उन लाइ दोस्तनि खे गुज़ारिश आहे त मां पंहिंजी पोस्टल एड्रेस उन्हनि सां वंड कंदुसि त उहे पंहिंजा किताब मूं ॾांहुं ॾियारे मोकिलिनि त जीअं उन्हनि जो मुख़्तसिर तबसरो पिणु रिकॉर्ड करे अव्हां दोस्तनि सां वंड कयो वञे। ऐं उन मां जेकॾहिं शाइरी जो किताबु आहे त उन मां का चूंड शाइरी ऐं जेकॾहिं नसर जो किताबु आहे त उन मां नसर जा टुकरा पिणु अव्हां सां वंड कया वेंदा। पंहिंजे हिन मक़सद में मां तॾहिं सुभारो थी सघां थो जॾहिं अव्हां सभिनी दोस्तनि जो मूंसां साथ रहे ऐं मूंखे उमेदु आहे त तव्हां जो साथ मूंसां रहंदो ऐं इन नंढड़े कम में इन विखुनि खे अॻिते वधाइण में तव्हां मुंहिंजा साथारी थींदो ऐं मुंहिंजे इन चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं मूं ॾांहुं पंहिंजी शाइरी ऐं पंहिंजा किताब मोकिलणु न विसारियो त जीअं मां पंहिंजे इन मक़सद खे अॻिते वधाए सघां। उन खां अलावा जेके बि दोस्त सॼी सिंध में आहिनि उन्हनि खे इहा बि गुज़ारिश आहे त उन्हनि जे आस पास में जेके माॻ मकान आहिनि जिन ते कंहिंजी बि नज़र न वई आहे त उहे पंहिंजे मोबाइल में उन जा क्लिप्स ठाहे ऐं उन जे बारे में तफ़सील मूं ॾांहुं मोकिले ॾियनि त जीअं मां उन्हनि खे बि रिकॉर्ड करे ऐं कंपाइल करे एडिट करे ऐं हिते हिन चैनल ते रखी सघां त जीअं उन्हनि जे बारे में बि असांजी सॼी सिंध खे ख़बर पवे ऐं उन्हनि खे बि उजागर करे सघिजे। उन खां अलावा अव्हां सभिनी दोस्तनि खे इहा बि गुज़ारिश आहे त जेकॾहिं का सलाह का मशवरो ॾियणु चाहिनि हिन सिलसिले खे बहितर बणाइण में त उहे वेलकम, उन्हनि खे वेलकम कयां थो ऐं कहिड़ी बि सलाह हुजे, कहिड़ो बि मशवरो हुजे, अव्हां मूंखे मुंहिंजे व्हाट्सएप ते या मैसेंजर में लिखी सघो था ऐं यकीनन उहा का राइती हूंदी त उन ते अमल कयो वेंदो। ऐं आख़िर में बसि इहा ई गुज़ारिश आहे त मुंहिंजे
इन यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं घणे खां घणो पंहिंजे दोस्तनि सां वंड कयो त जीअं हीउ जेको असां सिलसिलो शुरू कयो आहे त उनखे घणनि खां घणनि दोस्तनि ताईं पहुचाए सघूं। तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। इनशा पंहिंजो साथ हलंदो रहंदो सदाईं गॾु।